वो भी ज़मानो जने उमर रज़ी अल्लाह अन्हु जो दौरो हिकड़ो साहबी बाजार में घोड़ो वठी आयो 300 दिरहम में घोड़ो वठी घर आयो लेन देन थी वही भाईरन सोटल मासातल पांजे माइटन जने वो घोड़ो डिठो तने चवन लगा वाह जो घोड़ो वठी आयो वही वाह जो घोड़ो आ ही तो पूरा पक्का 400 दिरहम लहे तो के सस्तो मिलियो 300 दिरहम में तने यो साहबी उनन के छातो चवे कि यार हु बुके जी मां जो पुटु होंदो हु बुके बच्चन जो पी होंदो अगर 400 दिरहम जो घोड़ो हु 300 दिरहम में उन मुखे दिनो तो भूल जी चुको आ या तो खबर उनके कौन पई हुई या तो सादो उन खबर कौन पई पर उनके खबर कौन हुई मुखे त खबर आ नुकसान जो छो गया अलमारी खोले 100 दिरहम खणी तकर में उन वट पहुतो उनके जी ए मुझा मुसलमान भा ही घोड़ो 400 दिरहम जो आ तो मुखे 300 दिरहम में दिनो आ 100 दिरहम जो तो के नुकसान पियो थे इनी जे करे ही 100 दिरहम मुखा वठ त ताके कयामत जे दी तुझे हक खां मां आजाद हो जा उन जो मां कौन वठंदो खणी वनी खणी उन जो खाना पवंदई जी जी करे 100 दिरहम उनके फासाई उन वरता कोई वापस आयो शाम थी तैन वट आया मेहमान उन जो रात रहंदासी अज कंदासी कचहरी सजी रात कचहरी कयूं तैन कचहरी जो रात जो हली तैन घोड़े जो जिक्र कयो वरतो थम उन जो सुबह जो ॾिसंदासी उन मेहमान जो रात जे घोड़े जी गाल पे के ॾेखार त भला दीदार कयूं मेहमान जो घोड़ो ॾिठो जी घणे में जी 400 दिरहम सफ़ा सस्तो आ ये तो 500 दिरहम जो तो पक्को ही पक्को आ इन जो पक्का तो जी सफ़ा पक्के जे करे तू खपाई त असा 500 दिरहम में वठण ला तैयार है जी 500 लहे तो जी बिल्कुल लहे तो सुबह शाम लहे तो इन जो ठीक आ अलमारी खोले 100 दिरहम खणी वरी उन दे पहुंची जी घोड़ो 500 दिरहम जो पर तो के खबर कौन पई तो नो 400 दिरहम में 100 दिरहम पांजा संभाल ताकि कीमत जेका शे लहे थी उए तो वट हक मौजूद हो जाए उनके फासाई ये 100 दिरहम वठई न हेडा ओडा करे बे का सिफारिश कराए उनके दिया बे दी छा थियो जो ऐलान थियो त सिबाकुल खैल जी रांदा सिबाकुल खैल समझो था सिबाकुल खैल माना घोड़न जी डोड़ आई अगे घोड़न जी डोड़ कंदा हा जिहाद जी नियत सा त मुझे घोड़े में खबर त पवे दम केतरो आ जिहाद में लाया त खटे त सगा इनके खबर पवे तो मुझे घोड़े में पावर केतरो आ तो ओड़े पावर सा जिहाद में लहा तो घोड़न जी डोड़ कराइंदा सुन्नत समझी तो घोड़े जी डोड़ लगी मठी जो घोड़ा डोड़िया खुदा जी कुदरत हिन साहबी जो घोड़ो सबनी का क्रॉस करे A1 फर्स्ट नंबर ते पहुंचियो फर्स्ट पोजीशन ताजी यकीन निंद फिटी होंदी हां निंद फिटी आ न माशा ओए जो काजो पर मां जो थोड़ी तो तकीर कया पर गालियूं खुलंदियूं थी वणन अचंदियूं थी वणन आयो खोटंदियूं मु कोन इने करे जोर ये बंद कंदो जागो था न जेके जागन था सुभान अल्लाह बोलंदा अज तो माशाअल्लाह हुसैन अहमद जा लाउड पेवर सही बयान जज़ाकल्लाह दादा जो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से बरकत नसीब फरमाए मोहतरम दोस्तों सिबाकुल खैल में ही घोड़ो आयो पहरे नंबर पे तो व्यापारी खफ्ती लथलवा उन्हन घोड़ो ॾिठो चो ही तो 600 दिरहम में खपाईंदा सा वठण ला तैयार है जिन खपाया कोन दो बाकी 600 लहे तो जी बिल्कुल सुबह शाम लहे तो घर वियो अलमारी में 100 दिरहम कदी वरी उते पहुंची उनके जोर ये 100 दिरहम दई जी 600 लहे तो तुझो हक 600 जो तू भूल जी 300 में दई सजो ये तुझी खता हुई पर मोंजी खता त न थे न क़यामत जो हिसाब मुखा थींदो यही वजह है सुफियान सोरी रहमतुल्लाह अलैह हर वक्त एकड़ी पर्ची पांजे हथ में रखंदो हो पर्ची उनके गडू होंदी हुई हथ में होंदी पर्ची हर वक्त
खीसे में रखंदो वरी कढंदो वरी ॾिसंदो हर वक्त उहा पर्ची अॻियां खणी ॾिसी वरी रखंदो जी असां वाच रखंदा आहियूं हर टाइम ॾिसंदा आहियूं वो बस खीसे में पर्ची कढी ये पढ़ी वरी रखंदो कचहरी में आयो सलाम अलैकुम खुश आहियो खैर पर्ची कढी ॾिसी वरी रखंदो मां हिकड़े डी माण्हू घणी ज़ोर लॻाए त पर्ची में छा आहे पर ॿुधाईंदो कोन हिकड़े डी न दरवेश का पर्ची किरी पई माण्हुनि खणी वरती उन पर्ची में लिखियल हो ओ सुफियान हिकड़े डी खुदा जे अॻियां बीहंदे उन खां डिज जो सुभाणे हिकड़े डी रब जे अॻियां तोखे बीहणो आहे हिसाब लाइ बीहणो आहे ओ पर्ची ते लिखियल हो तो वक्त याद कर जंहिं ॾींहुं तूं रब जे अॻियां हिसाब गाह में बीहंदे लिखियो पियो हूंदो बस वो ॾिसंदो पंहिंजी इस्लाह कंदो ॾिसंदो पंहिंजी इस्लाह कंदो त मां उहो कमु कयां जो रब जे अॻियां हिकड़े ॾींहुं बीहणो आहे इन शइ जो जवाब ॾियणो असां जॾहिं कयूं था हिक ॿिए जी गिला हिक ॿिए खे नुक़सान हिक ॿिए खे मारण जो सोचींदा आहियूं पोइ मारियूं या न मारियूं दिल में सोचींदा आहियूं त मारे छॾिजे क्या हिकड़ी हदीस में आ क़यामत जे हिकड़ो इंसान उथंदो तो उनजे अमाल नामे में कई खून ऐं कत्ल लिखियल हूंदा त इन एतरा खून कया एतरा कत्ल कया वो खुदा जे अॻियां रोई चवंदो खुदा तुंहिंजी ज़ात जो कसम मूं त कॾहिं खून कयो ई कोन हेतरा खून लिखिया पिया अल्लाह फरमाईंदो खून कयई त कोन पर खून करण जी नीयत त रखंदो है न दिल में सोचींदो है न फलाणो मरी वञे त इहो खून कई न ये सब लिखजन पे असां जेको कदम खणो इंसानन जे नफ़े इखलाक ऐं फ़ायदे वारो खणो अगर कंहिंखे बर्दाश्त नथा कयूं अगर कंहिंखे नेकी नथा ॾियूं अगर कंहिंखे फ़ाइदो नथा ॾियूं त पोइ उनखे नुक़सान बि न ॾियूं न बस फ़ाइदो नथा ॾियो बस इहो बि हिकिड़ो गुनाह आहे फ़ाइदो नथा ॾियो जे फ़ाइदो नथा ॾियूं त पोइ वरी ॿीणू वरी उनखे नुक़सान था ॾियूं क़यामत जे ॾींहुं वॾा मुजरिम थी पवंदा बेहतर हिया इखलाक वारी अदब वारी खैर ख्वाही वारी हिक ॿिए जे नफ़े वारी ज़िंदगी गुज़ारियो हिननि जिन दोस्तनि मेहनत कई प्रोग्राम रखायूं रब उन जी मेहनत खे खैर खे खैरात खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।